देव पुट आराम आए हाणे राजा ओ देव थोड़ो गरम अथसि मथो ठीकु आहे लही वेंदुसि। अॼुकल्ह जा ॿार ॿुधनि त वॾनि खे इहे तकलीफ़ूं थियनि ई छो, पीड़ा हिन खे थी रही आहे ऐं रंज मुंहिंजे दिलि खे थी रहियो आहे। छा कजे, नई पीढ़ीअ जा नवां नखरा। देव हा फ़ाइदो लॻे थो हाणे हिन जो, पहिरों खां अथसि फ़ाइदो। डॉक्टर चयो आहे तोखे सॼे ॾींहं में 2 खां 3 दफ़ा स्टीम ॾियारणी आहे। हेॾे अचे त तोखे स्टीम ॾियारां राजा। साह खणंदो अचु राजा। घणा दफ़ा तोखे सम्झायो पुट त हे ॿाहिरियूं शयूं न खा, गंद फित गंदे तेल में तरियल शयूं न खा। अॼुकल्ह असां टेस्ट जे चकर में खाऊं था, पर हे तकलीफ़ वारियूं शयूं आहिनि। अॼु टेस्ट आहे, 5-7 मिंट लाइ टेस्ट थी लॻे, पर अंदरि वञण खां पोइ असांजे शरीर जी सत्यानाश था कनि। घणा दफ़ा तोखे सम्झायो मां। अॼु तोखे केतिरी पीड़ा आहे, तोखे सम्झ में अचे थी ॻाल्हि? थोरो उथी वे। सुबुह खां जॾहिं खां सुई हणाया आहियूं तोखे तॾहिं खां सुम्हियो पियो आहीं। उथ थोरो उथी वे न त सुठो लॻंदे। हाँ छा कयां, हेॾी तकलीफ़ लॻी पई आहे त थोरो आराम खपे न। हिन तकलीफ़ जो करता धरता केरु आहे? तूं ई आहे राजा। नथो ॿुधे असांजूं ॻाल्हियूं त पोइ ईअं ई थींदो न। छा कयां पप्पा, थोरी टेस्ट खपंदी आहे न, हिन करे सुठियूं लॻंदियूं आहिनि शयूं। पुट तोखे कॾहिं मना कयूं आहिनि भई इहे शयूं न खा, पर ग़लति तरीक़े सां खाधल शयूं या ग़लति तरीक़े सां ठहियल शयूं अगरि खाईंदव त तव्हांजे शरीर ते वठ कंदी ऐं तव्हां ई बीमार थींदव। हाँ ये त मां सम्झां थो। पप्पा डॉक्टर आंटीअ केॾो जोर सां सुई हई मूंखे। सुई छो न हणंदी? 3 ॾींहं थी विया तोखे असां दवाऊं था ॾियूं वेठा, उन मां तोखे कुझु फ़ाइदो न थियो त डॉक्टर त चवंदी न कि 3 ॾींहंनि खां फ़ाइदो नथो थिए, सुभाणे काई ॻाल्हि वधी वञे त। इन करे डॉक्टर सुई हणंदा आहिनि जीअं तुंहिंजे अंदरि जेके बि बैक्टीरियास आहिनि, ख़राबु बैक्टीरिया, उहे मरी वञनि। इन करे सुई हई वेंदी आहे। जाम जोर सां सुई हई। हा त सुई हणंदी छो? छाकाणि त सुईअ सां इहे बैक्टीरिया मरंदा आहिनि। जेके बैड बैक्टीरिया, ख़राबु बैक्टीरिया हूंदा आहिनि, उहो सुईअ सां मरंदा आहिनि पुट। अच्छा, हाणे मूंखे अञा घणा ॾींहं ईअं वेहणो पवंदो? उहो मूंखे न ख़बर आहे तोखे घणा ॾींहं इहो घर में वेहणो पवंदो। जेसिताईं तुंहिंजी तकलीफ़ दूर न थी आहे तेसिताईं तोखे घर में ई वेहणो पवंदो। छो जे अगरि तूं हितां ॿाहिरि निकिते तो मां जेके बि बैड बैक्टीरियास आहिनि, ख़राबु बैक्टीरियास आहिनि, कोई ॿियो ॿार इन जो शिकार न थिए, इन करे तोखे घर में लॻभॻि 1-2 ॾींहं अञा डॉक्टर चयो आहे। जेसिताईं हिन जो इहो बुखारु खंघि इहा लहे नथी तेसिताईं हिन खे ॿाहिरि न कढिजो। ठीकु आहे? त हाणे तूं हिकु कमु कर, तूं आराम कर। तेसिताईं मां मम्मीअ खे चवांसि थो तुंहिंजे लाइ भतु ठाहींदी। भतु वणंदो अथई न तोखे जाम? हाँ भतु सुठो हूंदो आहे, मस्तु। चइजोसि थोरो मिठो करे ऐं गुड़ में ठाहे। गुड़ वारो भतु मूंखे वणंदो आहे जाम। ठीकु आहे पुट, मां चवांसि थो तुंहिंजे लाइ गुड़ में ठाहींदी। तोखे ॾाढो वणंदो अथई न। ऐं गुड़ वारो भतु या गुड़ वारी काई बि शइ खाइणु ॾाढी सुठी थींदी आहे खंड जे बनिस्बत। ठीकु आहे पुट, तूं आराम कर, मां अचां थो। अरे ॾिस दिया अची वे, ॾिस उथ, क्लासमेट अची विया। अच पुट अच। छा थियो देव खे? छा ॿुधाए पुट, कंहिंजी ॻाल्हि मञे किथे थो। माना एतिरे तक आहे कि जेतिरो मना था कयूंसि ओतिरो पाण वधीक थो करे ॾेखारे। चऊंसि था ऐं ग़लति सलत शयूं न खा, तोखे घर में सुठियूं शयूं ठाहे था ॾियूं, पर खाए थो ग़लति सलत शयूं, पैसा बि विञाए थो ऐं सिहत बि थो विञाए। उहो ई मां चवां, 365 ॾींहंनि मां अगरि छुटियूं कटूं त देव त हर रोज़ ईंदो आहे, छुटी कंदो ई न आहे। हिन करे मां चयो ॾिसी अचां देव छुटी कई छो अथई। हाणे तूं आई आहे न, तूं ई सम्झाएसि हिनखे, असांजी त ॿुधे नथो। तूं हिकु दफ़ो सम्झाएसि त हिनखे थोरी अक़ल अचे छा खाइणु खपे छा न खाइणु खपे। हिते ई तूं ऐं हर ॻाल्हि पंहिंजे माइटनि जी ॿुधंदी आहे न राजा, त तीअं ई तोखे हिनखे सम्झाइणो पवंदो। छो अहिड़ी कहिड़ी खुटिया खाई आहे तोखे जेका तूं ॿाहिरि जा नाश्ता थो खाए? मां त जॾहिं तुंहिंजे घर ईंदी आहियां तुंहिंजी मम्मी त मूंखे मस्तु ताम ठाहे खाराईंदी आहे, पोइ तोखे ॿाहिरां छो खाइणो आहे? छा कयां, मूंखे वणंदा आहिनि न। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर आहे, हे खाईंदुमि त मां बीमार थी पवंदुमि। पप्पा चए तो फूड पॉइजन थी वियो अथई, त ख़बर अथई
मूंखे न डॉक्टर सुई ॾियईं जोर सां। बापरे केॾो तकलीफ़ थी सुईअ सां। मां त हाणे कॾहिं ॿाहिरां न खाईंदमि। हा तू जेका आहे ॿाहिरियां शयूं खाए तो टेस्ट जे लाइ, मूंखे ॿुधाए टेस्ट त ख़ाली ज़बान ताईं हूंदी आहे न। ज़बान खां हेठि गले खां पोइ त टेस्ट शरीर खे ख़बर बि कोन्हे। शरीर खे छा खपे? शरीर खे खपे ताक़त। उहो किथां ईंदी? घर जे साफ़ सुथरे शयुनि मां जेकी मम्मी ठाहींदी आहे। हा तूं चई त सही थी, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई आहे, पर नादान आहियां न, छा कयां। कंहिं महिल टेस्ट जे चकर में ॿाहिरां खावां थो त हूअं त ॾिस कॾहिं मां खाईंदो न हुयुमि, हाणे वरी खाइणु चालू कयो आहे त ॾिस बीमार थी पियुमि। त किथे किथे मूंखे बि हाणे सम्झ में अचे थो की मूंखे ॿाहिरियूं शयूं न खाइणियूं आहिनि। त हाणे खां मां ध्यानु ॾींदुमि ऐं मम्मी खे चवंदोमांसि जेको मूंखे खपंदो उहो मम्मी मूंखे ठाहे ॾींदी। उहे बि मम्मी मूंखे चवंदी आहे पुट तूं जेको चए मां तोखे ठाहे ॾियां मुंहिंजा लाल, मुंहिंजा लाल, तोखे मां घर में ठाहे ॾियां पुट। खाधा खा सुठा, साफ़ सुथरा घर जा खाधा खा, त मां उहे छो न खावां, हा न। ठीकु आहे, हाणे खां मां सुठियूं शयूं खाईंदुमि ऐं हेल्दी फूड खाईंदुमि। मस्तु। छा थियो पुट दिया, सम्झो तुंहिंजूं ॻाल्हियूं? मां त चवां पोइ असांजी ॻाल्हियूं त मञे ई नथो, तुंहिंजी मता सम्झे, हिन करे तोखे चयो। त छा थियो आख़िर? राय मशवरो थियो तव्हां ॿिन्ही जे विच में? हा अंकल, मां देव खे सम्झायोमांसि ऐं देव मूंखे प्रॉमिस बि कयो अथई कि ऐं अॼु खां मां मम्मीअ जे हथ जो ई खाधो खाईंदमि ऐं ॿाहिरियां खाधो न खाईंदमि। तॾहिं तोखे चयो पुट, तुंहिंजी छाकाणि त ॻाल्हि कॾहिं टारींदो ई न आहे, हर ॻाल्हि तुंहिंजी मञींदो आहे। ऐं मां त हिनखे हमेशह चवंदो आहियां जेको तोखे खपे पुट ॿुधाए, मम्मीअ खे ॿुधाए, तोखे ठाहे ॾींदी। अन्न धन जा भंडार भरिया पिया आहिनि राजा। लाल साईं झूलेलाल साईं बाज कई आहे असांजे मथां, सिंधियुनि जे मथां। कॾहिं न काई शइ खुटे, सिर्फ़ु ॿार खाइण जी इच्छुक हुजे, हुनखे सभु मिलंदो। हाणे तुंहिंजी ॻाल्हि मञी अथई न, ॾिस हाणे छा छा ठही मिलंदो हुनखे। हर उहो ताम ठही मिलंदो जेको ॿार खे खपे, ऐं सुठो हेल्दी माइटनि जे हथ जो ठहियलु ही खाधो खाइणु खपे। मां त ईअं सम्झंदो आहियां। ठीकु आहे, ठीकु आहे, हाणे खां मां सभु घर जूं शयूं ठहियल खाईंदुमि मम्मी जे हथ जूं। हाणे पप्पा ॿुधो त, ॿुधाए। इहो मम्मी हेल्दी चॉकलेट ठाहींदी आहे। तूं जीत। जय झूलेलाल। जीअं त तव्हां ॾिठो, ॿारनि जे स्वास्थ्य खे खणी करे असां इहो वीडियो ठाहियो आहे। ऐं देव वांगुरु तव्हां सभिनी ॿारनि खे निमाणी वेनती आहे, अगरि देव वांगुरु स्ट्रॉन्ग ऐं स्मार्ट थियणो अथव त पंहिंजे घर में ठहियल शयूं माइटनि जे हथ जूं खाओ ऐं ॿाहिरां जेतिरी कोशिशि कयो होतिरो घटि खाओ। हाँ हाँ, हाणे त मां बि हाणे ॿाहिरां न खाईंदुमि बाबा। हे जेके खाइण खां पोइ जेके बीमार थियण खां पोइ सुयूं लॻियूं आहिनि न मूंखे, हे सुयूं न खाई आहिनि मूंखे मन। हा त हाणे खां मां ॿाहिरों खाधो बंदि करे छॾियो आहे खाइण ऐं मम्मी जे हथ सुठो खाधो खाईंदुमि। सुठो खाधो खाईंदे न? हा हा, मस्तु मस्तु। मम्मीअ खे चवंदोमांसि गोलगप्पा ऐं सभु बटर पापड़ी। ये कीअं लॻो तव्हांखे वीडियो? तव्हां लाइ इहो वीडियो पेश कयो वियो हुयो। सभिनी ॿारनि खे ॾेखारिजो, पंहिंजे इर्द गिर्द में मिटनि माइटनि में दोस्तनि यारनि खे सभिनी खे ॾेखारिजो। ऐं तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु लिखिजो। हाणे ॿुधो ॿुधो, हा हिकु ॻाल्हि ॿुधाइणी आहे तव्हांखे। लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। बाप रे, कमेंट त कयो, कीअं ख़बर पवंदी असां सुठा वीडियो ठाहियूं था की न। हा ऐं ॿुधो, सब्सक्राइब बि त कयो, बेल आइकन दबाओ, टंग 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 बटन हूंदो अथव साइड में। त मिलो था ॿिए वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजे ॿारनि जो जेके मूंसां गॾु खेॾनि